सांगड़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी सख़्त हिदायतुनि ते मोटरसाइकिल फुरकंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। SHO B सेक्शन टंडो आदम असद नबी खिची फरियादी शंकर भील खां फुर थियल मोटरसाइकिल हथ करे वरिती। कुछ ॾींहं अॻु टंडो आदम सिटी थाणे जे हद में शंकर भील खां ॿिनि जवाबदारनि झाड़ू छुटो ऐं मुनीर रिंद संदसि मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया हुआ। अॼु सिंधियुनि चेकिंग दौरान जवाबदार सलमान मरी पुलिस के ॾिसी मोटरसाइकिल छॾे फ़रार थी वियो। पुलिस मोटरसाइकिल ज़ब्त करे वरिती। ॿी कार्रवाई में मोटरसाइकिल सिग्नेचर गैंगिंग जो सरबराह झाड़ू उर्फ गुडू छुटो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन जे कब्ज़े मां फरियादी अब्दुल माजिद थईम खां फुर थियल मोटरसाइकिल हथ करे वरिती आहे। उन खां अलावा टंडो आदम सिटी मां फुर थियल शंकर भील जी मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन बि उन खां हथ कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदार खां वधीक जांच पिणु कई पई वञे। संदसि ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि। SHO खिपरो मोहम्मद इब्राहिम सूमरो पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशात फरोश मोहम्मद सलीम हिंगोर जी भठी ते छापो हणी 20 लीटर तयारु थियल देसी शराब हथ करे वरितो, जॾहिं त 100 लीटर अण तयारु थियल शराब मौक़े ते ई ज़ाया कयो वियो ऐं भठीअ खे ड्राहे पटकियो वियो आहे।